इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, सिंध सरकार जा जेका फ़ैसिला आहिनि उहे सरकार करे त छॾे थी, पर उन ते अमल दरामद थींदे नज़र न ईंदो आहे। सिंध सरकार इहो फ़ैसिलो कयो त 1 अप्रैल खां जेको आहे त कणक जी जेका ख़रीदारी आहे उहा शुरू कई वेंदी। हालत इहा आहे, सरकार फ़ैसिलो करे छॾियो, लेकिन उनखे 7 ॾींहं गुज़री वञण बावजूदि सिंध जे कंहिं बि ख़रीदारी सेंटर ते हिकु जेका ॿोरी आहे उहा बि ख़रीद न थी सघी आहे। ही सॼी जेका कणक जी ख़रीदारी उनमें चयो वियो त नंढनि आबादगारनि खे जेको आहे त इहो रिलीफ ॾिनो वेंदो, सरकारी अघ ते हू पंहिंजी जेका कणक आहे उहा फ़रोख़्त करे सघनि था। केतिरनि ई ज़िलनि में कणक अॻुवाट लथी, उहे नंढड़ा आबादगार जन लाइ चयो वियो त उन्हनि जे लाइ हीउ जेको रिलीफ आहे, 25 एकड़नि जो ज़मीनदार वटि कणक आख़िर हूंदी केतिरी जो हू एतिरनि ॾींहंनि ताईं सरकारी ख़रीदारी सेंटरनि जो इंतज़ारु करे। अक्सर जन माण्हुनि लाइ चयो वियो आहे, ज़मीनदारनि हारियुनि जे लाइ त 25 एकड़ वारनि खे ई जेके बारदानो आहे उहो ॾिनो वेंदो। उनजी एतिरी कैपेसिटी न आहे त हू जेका कणक आहे उहो ज़ख़ीरो करे सघे, या उन वटि एतिरी वधीक मिक़दार में आहे ई न जेको हू ॿाहिरि सरकार खे विकिरो करे। हालत इहा आहे त उहे आबादगारनि नंढनि ज़मीनदारनि पंहिंजी कणक ओपन जेका मार्केट आहे उन में विकिरो करे छॾी आहे, पर हिन वक़्तु ताईं सरकारी जेको ख़रीदारी जेके सेंटर आहिनि उहे न खुली सघिया आहिनि। ऐं इहे इम्कान आहिनि त सरकार पारां जेको टारगेट मुक़ररु कयो वियो आहे, शायदि उहो टारगेट ई पूरो न थी सघे। हिन वक़्तु वापारी ख़रीद कनि पिया ऐं अॻिते हली करे मुमकिन आहे त सरकार पंहिंजो जेको टारगेट आहे उहो पूरो करण लाइ पोइ जेके ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं त आख़िर सरकार पारां जेको ऐलान कयो वियो आहे उन ते हिन टाइम ताईं अमल छो न थी सघियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं त उते छा सूरत हाल आहे, केतिरा जेके ख़रीदारी सेंटर आहिनि उहे खुली सघिया आहिनि। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सगीर चांडियो साहिबु आहिनि, असांजा कराची जा सीनियर रिपोर्टर आहिनि। उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कया परवेज़ अबड़ो साहिबु आहिनि, असांजा जेकाबाद जा रिपोर्टर आहिनि। निज़ाम शेख साहिबु असांजा दादू जा रिपोर्टर आहिनि, उहे कुझु देरि में जॉइन कंदा। लतीफ़ लेगारी साहिबु आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि मीरपुर माथेलो जा, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। रशीद सुमरो साहिबु आहिनि, कंदकोट जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। सगीर साहिबु, मां तव्हां खां शुरूआति कंदुसि। तव्हांजी जेका गहरी नज़र बि रहंदी आहे, ख़ासि तौर ते फूड जे मुख़्तलिफ़ जी कणक जी ख़रीदारी सेंटरनि, इन सभिनी मामलनि ते तव्हां जेको असराइती रिपोर्टिंग कंदा रहिया आहियो। ही सबबु कहिड़ा आहिनि त 7 अप्रैल जो टारगेट ॾिनो, 1 अप्रैल जो टारगेट ॾिनो, अॼु 7 अप्रैल आहे, अञा ताईं हिकिड़ी ॿोरी बि जेको आहे ख़रीद नथी सघी आहे। कहिड़ी मालूमात आहे तव्हां वटि, आख़िर छो जेके आहिनि ख़रीदारी सेंटर आहिनि उहे न खुली सघिया आहिनि, ऐं तव्हां सम्झी सघो था त आबादगारनि खे हिन पॉलिसी ते को फ़ाइदो थी सघंदो? वॾी महिरबानी सुभान। ॾिसो, हिन भेरे जेका सिंध गवर्नमेंट वेट प्रोक्योरमेंट पॉलिसी जेका ॾिनी उहा जेका मुख़्तलिफ़ हुई, ऐं ही पहिरियों भेरो पॉलिसी हिननि ॾिनी। उन पॉलिसी ते मुख़्तलिफ़ आबादगारनि खे एतिराज़ बि आहे, ऐं इन पॉलिसी में ही जेके वीट गिरोह जेके प्रोग्राम आहे उन में जेके आहिनि अक्सर जेके कणक पोखींदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जो तादाद जेका तमामु घटि आहे। मूं अॻे प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि ॿोल कई त उनमें जेके हुकूमती दौर सां जेके माण्हू जेके तालुक़ रखनि था उन जी अक्सरियत तमामु घणी हुजे थी, ऐं उन्हनि वटि कणक न आहे। इन करे हुकूमत खे हिन भेरे तमामु वॾो जेको आहे उहो चैलेंजिस हूंदो त हू 10 लख मैट्रिक टन कणक जेको आहे उहो ख़रीद करे वञे। त असल में हिननि हिन भेरे इहो ऐलान त कयो त 10 लख मैट्रिक टन कणक जी ख़रीदारी कंदासीं, पर हिन वक़्तु ओपन मार्केट में कणक जो रेट बि जेको आहे उहो तमामु वॾो आहे। किथे 3400 आहे त किथे वरी 3500, किथे वरी 3600 बि जेको आहे। यानी हुकूमत जे जेको ॾिनल जेको अंदाज़ी अघु आहे 3500 रुपया, उन खां बि जेको आहे अॻिते हलियो वियो आहे। यानी मीरपुर ख़ासि में त 3600 रुपया जेको आहे उहो रेट हले थो। त इन सॼी प्रोक्योरमेंट जेका पॉलिसी आहे हुकूमत जी, उन सां त किथे बि आम माण्हू या आम हारी या नंढो जेको आबादगार आहे उनखे को बि फ़ाइदो त कोन रसंदो, न वरी अॻु में को इन्हनि खे रसियो आहे। त इन करे हुकूमत जी जेका उहा दिलचस्पी इन मैटर ते घटि ॾिसण में अचे पई। जेकॾहिं हू सही नमूने सां आम माण्हुनि खे, आम हारियुनि खे फ़ाइदो अगरि वाक़ई उन्हनि खे ॾियणु चाहिनि पिया त हू पॉलिसी जेका उहा जनरल कंदा। जनरल बि अगरि उहो न पिया कनि त वरी ओवरऑल हारी कार्ड वारनि खे कंदा, त तक़रीबन जन माण्हुनि वटि जेका कणक रही आहे त उन्हनि खे उहा कणक ॾेई सघनि। पर हिननि हारी कार्ड ओवरऑल जनरल बि नाहे कयो। उन्हनि माण्हुनि खे जेको आहे एक्सेस ॾिनी वई आहे जिन खे अॻु में भाउ ॾिनो वियो हो। त हाणे काफ़ी माण्हुनि ते जेको आहे उहो कणक जेको आहे तक़रीबन
50% माण्हुनि कणिक ॾेई चुका आहिनि ऐं किथे किथे यानी मीरपुर ख़ासि वारी पट्टी मां तव्हां सही ॾिसंदो सेंटर न खुलण जो छा सबबु आहे? जॾहिं त पॉलिसी पहिरियां ठाहियाऊं, तारीख़ जो ऐलान कयूं, हालत इहा आहे त इंस्पेक्टर ऐं DFC मुक़ररु न करे सघिया आहिनि, पहिरियों ऐलान करे छॾियऊं। ॾिसो सुभान, मां तव्हांखे हिनजी पहिरीं त हिनजी जेका वीट पॉलिसी जेका हिननि ॾिनी आहे उन वीट पॉलिसी जी हिन वक़्तु उन्हनि खे उन्हनि कारोबार ठाहे छॾियो आहे। यानी वीट पॉलिसी जेका ॾिनी सिंध काबीना खां जेका मंज़ूर थी उन में इहो लिखियलु आहे त जेकी करप्शन में मुलविस कामरा हूंदा उहो वीट प्रिक्योरमेंट सेंटर्स ते उते मुक़ररु न थींदा, न ई उहे DFC लॻंदा। वो त सिंध हुकूमत खे जेको आहे त फूड खाते में त मुख़्तलिफ़ जेको आहे डेपुटेशन ते माण्हू वठणा पवंदा ॿियनि इदारनि मां। फूड खाते जो जेको हिकिड़ो माण्हू हिकिड़े ज़िले में 50 करोड़ रुपयनि जी करप्शन करे ऐं उन्हनि ते हिननि जो पंहिंजो ई इदारो जेको एंटी करप्शन या पुलिस खातो उहो उन्हनि ते FIR दाख़िल करे तव्हां वरी बि उन्हनि माण्हुनि खे साॻिए हंधनि ते मुक़ररु करे छॾींदव, हिन जो मतिलबु इहो थियो। या त तव्हां ॾिसो हिकिड़ो हर साल खातो जेको आहे 100 अरब रुपयनि जो कढी थी वञे थो। हाणे बि 87 अरब रुपयनि जी इहा कणिक ई ख़रीद कनि वञनि था त 87 अरब रुपयनि वारी कणिक त ख़रीद कयो था, पर ॾिसो अॼु इहा रिपोर्ट कयो आहे त तक़रीबन 43 करोड़ रुपयनि जी करप्शन में जेको नामज़द थियल हिकिड़ो फूड DFC आहे हाकिम महर, उहो घोटकी में उन ते 3 FIR थियल आहिनि एंटी करप्शन जूं। उनखे उतां मतिलबु उहे सभु शयूं साइड करे उनखे शिकारपुर ज़िले जो DFC लॻायो वियो आहे। त इहो तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो आवाम खे? वरी गुज़िरियल हिननि ईअं कयो आहे, हिकिड़ो ग़ुलाम फारूक आहे AFC आहे, त उनखे उन्हनि खे बहाल कंदे हिननि पाण सस्पेंड कयो त तव्हां करप्शन कई आहे ऐं इनखे मुअतल कयो वियो गुज़िरियल महीने। वरी उनखे मुअतलगी खां पोइ उनखे बहाल करे उनखे DFC सांगल लॻायो वियो आहे। हू 15 ग्रेड जो आहे, जेका DFC जी जेका पोस्ट आहे उहो 16 ग्रेड जी आहे। हिकिड़ो करप्ट माण्हू उनखे तव्हां बहाल बि कयो था, इंक्वायरी पेंडिंग बि कयो था, वरी उनखे 15 वारे ग्रेड वारे अमलदार खे 16 ग्रेड में तव्हां रखी छॾियो था। इन जो मतिलबु छा आहे? यानी ही सॼा करप्शन जूं शयूं जेके आहिनि सिर्फ़ु नाले मात्र कयूं वञनि। अच्छा सगीर, ही जेको टारगेट आहे, मिसाल तौर हाणे जी जेको मीरपुर ख़ासि डिवीज़न आहे उते कणिक पहिरियां लहंदी आहे, उतां जे माण्हुनि आबादगारनि ज़मीनदारनि पंहिंजी कणिक विकिरो करे छॾी आहे। ईअं सिंध जा ॿिया दोस्त ॿुधाईंदा बि सही, रिपोर्टर गॾु आहिनि, लेकिन मजमूई तौर जेके इतला आहिनि त भई माण्हुनि कणिक रखण जी कैपेसिटी नंढे ज़मीनदार वटि किथे आहे, त सरकारी टारगेट पूरो न थींदो। कहिड़ी पॉलिसी आहे हुकूमत वटि जेको पंहिंजो टारगेट पूरो करण जे हवाले सां छा सोचनि पिया? ॾिसो अॻे या पोइ हुकूमत खे टारगेट त पूरो करणो पवंदो, छो जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहा प्रैक्टिस रही आहे त हाणे ही जेके वॾा वॾा जेके वापारी आहिनि उहो हिन वक़्तु हाणे कणिक रखी छॾींदा, पोइ उन्हनि सां हिननि जी डील थींदी या के हुकूमती माण्हू ई हिननि खां आम आबादगारनि खां हाणे कणिक उन्हनि वीचारनि हिननि आम हारियुनि खां जेको आहे 2800 रुपयनि में फी मण ते या 3000 रुपयनि में हिननि कणिक ख़रीद करे छॾी आहे। उन्हनि वापारियुनि जेका आहे हाणे कणिक जेका आहे उहा ज़ख़ीरा अंदोज़ी करे छॾी आहे। त हाणे इहा जेके किथे किथे 50,000 बोरियूं अची वियूं आहिनि, किथे लख बोरियूं अची वियूं आहिनि। यानी उन्हनि खां पोइ हाणे जेकर हिननि टारगेट हासिल न कयो, छाकाणि मई हिननि वटि जेको 2 महीना आहिनि, मई त हिननि खे इहो टारगेट पूरो करिणो आहे। जेकॾहिं इहो टारगेट पूरो हिननि जो न थींदो त पोइ ही कार्रवाई शुरू कंदा ऐं उन्हनि ते छापा हणंदा। त उन्हनि जो इहो चवणु हूंदो त हीअ ज़ख़ीरा अंदोज़ी हिननि कई, हिननि खां असांजी जेका आहे हिननि वधीक जेको आहे हिननि खे का बि इजाज़त न आहे त हू एतिरी कणिक जेको आहे उहो रखी सघनि था। इन करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ही कंदा रहिया आहिनि, पोइ हू पंहिंजो टारगेट हासिल करण जे लाइ न उहो ज़रूरी त न आहे ठीकु आहे टारगेट पूरो थिए, उहो मयारी कणिक न मिली सघे, वापारी उहा ई जेको गैर मयारी जेका ॿिए दर्जे जी कणिक हूंदी उहा ई सरकार खे साॻे सुठे पैसनि में खपाए सघनि था। ईअं बि त थी सघे थो त ज़मीनदारनि लाइ अगरि पैकेज आहे, ज़मीनदारनि त पंहिंजी कणिक अहिड़ो कोई ज़मीनदार आहे जेको एतिरे ॾींहंनि ते होल्ड करे सघे ऐं पंहिंजी जेका कणिक आहे उहो रखी सघे। मजमूई तौर पाण चई सघूं था त ज़मीनदारनि खे हिन जेके सरकारी जेको ही अघु आहे हिन मां कोई फ़ाइदो हिन टाइम ताईं मिलंदे नज़र न पियो अचे। बिल्कुलु ईअं ई आहे, आम आबादगार या जेको नंढो आबादगार आहे या नंढो जेको हारी आहे उनखे हिन सब्सिडी सां को बि फ़ाइदो न आहे पवणो ऐं ही जेके वॾा वॾा जेके वापारी आहिनि उन्हनि खे ई फ़ाइदो पवंदो ऐं उहे ई आम माण्हुनि खां, आम जेके हारी आहिनि उन्हनि खां हुननि 2800 रुपयनि में कणिक विकिणी उन्हनि जेका ख़रीद कई आहे, हाणे हू वापारियुनि या त हुकूमत खे ॾींदा या अञा वेट कंदा, छो जो अञा जेको ही रेट चढ़ंदो।
ऐं ठीकु आहे हुकूमत खे ठीकु आहे अञा रेट ठीकु आहे सगीर साहब तव्हां सां गॾु ई रहो असांजा ॿिया दोस्त बि गॾु आहिनि लतीफ़ लेगारी साहब आहिनि घोटकी मीरपुर माथेलो जा असांजा रिपोर्टर आहिनि जेको आहे त लतीफ़ साहब छा सूरत हाल आहे केतिरा जेके सेंटर आहिनि ख़रीदारी सेंटर उहे जेको आहे त ॿुधाया विया आहिनि छा सूरत हाल आहे ख़रीदारी शुरू थी सघी आहे घोटकी ज़िले जी मजमूई सूरत हाल खां आगाह कजो जी घोटकी ज़िले में हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी का चुरपुर नज़र कोन पई अचे अॼु ई मुक़ररु थियो आहे DFC ऐं उन खां अलावा जेका फूड खाते जा खुराक खाते जा आहिनि इंतिज़ामिया उन्हनि जो चवणु आहे त अॻु में कणक ख़रीद कई वेंदी 40 सेंटर हूंदा हुआ फूड जा 38 हूंदा हुआ 30 हूंदा हुआ ईअं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मुक़ररु थींदा पर हिन भेरे जेको आहे उहो हिन भेरे जेको आहे घोटकी ज़िले जा 5 तालुका आहिनि तालुके वाइज़ वरिती वेंदी यानी 5 जायुनि ते कणक वरिती वेंदी ऐं उन्हनि आबादगारनि खां वरिती वेंदी जंहिं वटि हारी कार्ड आहिनि हारी कार्ड वारे जो ईअं सम्झो 25 एकड़ वारो जेको आबादगार आहे हाणे उहो आबादगार हिननि 6 महीननि में कर्ज़ी हूंदो आहे मुख़्तलिफ़ दुकानदारनि जो या जेको घर जो ख़र्च हलाए पियो उन जो उहो कणक रखी न सघंदो आहे जीअं उन जो देरो खणबो उहो ॾेई छॾींदो त हेॾो इन सरकार खे उहा मिली न सघंदी हाणे सरकारी अंगनि अखनि मूजिबि 2.5 लाख एकड़ जेका आहे कणक आहे घोटकी ज़िले जी पर हू ॿी तरफ़ ॾिसजे त उन खां वधीक आहे हाणे हिकिड़े इन आबादगार खां 5 बोरियूं वठंदासीं एकड़ जे हिसाब सां उहो 12.5 लाख बोरियूं असां वठी सघूं था ज़िले घोटकी मां पर हाणे उहे आबादगार जेके आहिनि उन्हनि खां हिकिड़ी बोरी न वरिती वई आहे न वरी गोदाम ते को बारदानो पहुतो आहे जो खणी करे आबादगार वञे न खणी उन खे बोरियूं ॾियनि हिन वक़्तु ताईं का बि अहिड़ी चुरपुर नज़र कोन पई अचे ऐं देरा खणिजी विया आहिनि काफ़ी विकिरो थी रही आहे कणक पर ॿाहिरि मुख़्तलिफ़ रेट आहिनि जेके ॿाहिरियां वापारी आहिनि उहे हिकिड़ो वठे थो 3200 में ॿियो 3400 में हिते उन्हनि जी जेका ख़रीदारी आहे उहा हले पई मां सम्झां थो त जेसि ताईं गवर्नमेंट तयारी कंदी बारदानो पहुचंदो तेसि ताईं आबादगार वटि कणक हूंदी कोन पोइ हाणे हू कंहिं वापारी खां वठनि या किथे जीअं अवां ॿुधायो त कारवायूं कनि ज़ख़ीरा अंदोज़ी जूं ॿियो टियों जीअं थींदो रहंदो आहे हर साल ऐं आबादगारनि खे तक़रीबन उन जो को बि कॾहिं बि को फ़ाइदो न मिलियो आहे जॾहिं कणिक ॿाहिरि महांगी हूंदी आहे ऐं गोदाम ते सस्ती हूंदी आहे पोइ छापा हणी उन्हनि जी कणक सरकार खणंदी आहे पर जॾहिं सरकार वटि रेट वधीक हूंदो आहे ॿाहिरि घटि हूंदो आहे त पोइ उहे बारदानो आबादगार खे न मिलंदो आहे पोइ वरी वापारियुनि खे ॾेई करे हू करप्शन कंदा आहिनि इहो हाल रहियो आहे हिन वक़्तु ताईं का बि ख़रीदारी अमल में न आहे आई ख़रीदारी अमल में न आई आहे बिल्कुलु ईअं आहे हीउ जेको अहिड़ो इदारो आहे जेको आहे खातो आहे फूड खातो जंहिं ते अक्सर वक़्तनि ते करप्शन जा लातादाद इल्ज़ाम आहिनि अक्सर ऑफिसरनि इहो चयो आहे त भई अगरि सरकार ई फ़ैसिलो कयो आहे त उहे माण्हू मुक़ररु न थी सघंदा जिन ते इल्ज़ाम आहे त मां नथो सम्झां त फूड खाते में को अहिड़ो माण्हू बचियलु हूंदो जंहिंजे मथां करप्शन जो इल्ज़ाम न हुजे हर भेरे कणक में खुर्दबुर थींदी आहे हर भेरे कणक ख़राबु थींदी आहे सरकार हिन टाइम ते हीउ जेको मामिलो आहे दुरुस्त न पई करे सघे हिन भेरे हारी कार्ड जो जवाबु ॾिनो वियो त उहे ज़मीनदार उन्हनि जी कैपेसिटी एतिरी न आहे त हू जेका पंहिंजी कणक आहे उहा रखी सघनि 25 एकड़ जो जेको ज़मीनदार हूंदो उहो पंहिंजे खाइण लाइ केतिरी रखंदो विकिरो केतिरी कंदो बहरहाल हीउ तमामु अहम मामिलो आहे परवेज़ साहब असां सां गॾु आहिनि जेकाबाद मां परवेज़ साहब जेकाबाद जी छा सूरत हाल आहे ओपन मार्केट में कीअं विकिरो थिए पई उते का कणक बची आहे या उते को सेंटर खुली सघिया आहिनि थोरो ॿुधाइजो छा सूरत हाल आहे जेकाबाद जी जी जेकबाबाद में खुराक खाते में इंतहाई करप्शन थी आहे इंतहाई करप्शन ऐं उन करप्शन जो करे जेको आहे एंटी करप्शन में केस दाख़िल आहिनि उहे माण्हू जिन जे मथां केस दाख़िल थियनि था DFC खां वठी हेठि मुलाज़िम चीफ इंस्पेक्टर उन्हनि ते केसिस दाख़िल थियनि था करोड़ों रुपयनि जी कणक जा वेझड़ाई में महीनो अॻु में जेको आहे हितां एंटी करप्शन पुलिस लाड़काणे जी टीम अची करे डिप्टी डायरेक्टर जी अॻुवाणी में छापो हणी गुलाम मुस्तफ़ा उनड़ जेको हितां जे खुराक खाते जो आहे त इंस्पेक्टर पर उहो दाता बणे वरितो आहे हिते उनजे मथां केतिरा ई केस दाख़िल आहिनि उन ते मथां इहो जेको करप्शन 7 ॼणा हुया 7 खे पुलिस गिरफ़्तार करे खणी वई खुराक खाते जे हिननि मुलाज़िमनि ते उन्हनि जे मथां इल्ज़ाम इहो हुयो त हिननि करोड़नि रुपयनि जी कणक में हेराफेरी कई आहे ऐं असां सां वरी इहो बि ज़ुल्म आहे त असांजे घर में ई जेको आहे बलूचिस्तान वाक़ई आहे 15-20 किलोमीटर जे मुफ़ासिले ते सरहदी ज़िलो आहे जेकबाबाद हितां जेको आहे सो कणक बलूचिस्तान जे थ्रू हितां जा खुराक खाते जा अमलदार पुलिस मिली भगत करे हितां जेके ट्रकूं कणक हुजे या अटो हुजे
उहे हितां जेको आहे सो मोकिलीनि था बलूचिस्तान खां जेको आहे सो हाणे त अफ़गानिस्तान जा हालात ख़राब आहिनि, अफ़गानिस्तान ताईं वेंदी, पर हाणे मथां विचो पूरो ॾाढो ॿुधो आहे केपी में जेको आहे सो उते इंतिहाई कणिक जो शदीद बोरान आहे, हाणे ओॾे ई बि उहा रस ओॾे ई बि वञे थी। ठीकु आहे। हाणे जेके सिंध जा ॿिया इलाइक़ा आहिनि जेकबार रस्ते हितां ई जेको आहे सो कणिक जी अटे जी इवन तव्हांजो कंदकोट कश्मीर हुजे घोटकी ज़िलो हुजे ऐं हितां ई उहा स्मगलिंग थिए थी, उन्हनि जे मथां केसिस दाख़िल थियनि था। हिन वक़्तु ताईं जेको आहे सो वरी उहे कुझु महीननि खां पोइ अंदरि जेलनि में रहनि था, कुझु महीननि खां पोइ वरी ॿाहिरि निकिरी अचनि और साॻी उन्हनि पोस्टुनि ते अची वञनि था। हाणे जेकबाबाद में हिन वक़्तु ताईं DFC मुक़ररु न थी सघियो आहे, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर ऑफिसर। ठीकु आहे। मुंहिंजी कुझु देरि अॻु में डिप्टी कमिश्नर ऑफिस में ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि इहा तस्दीक कई त अञा ताईं कंहिंखे बि जेको आहे सो DFC ते मुक़ररु न कयो वियो आहे। ऐं उन खां अजीब पोइ स्टाइल आहे, सेंट्रल जी कणिक ख़रीदारी जो ऐलान कनि था, जेके ख़रीदारी कंदा उहे मुक़ररु न थी सघिया आहिनि। ही सरकार आहे, ही माण्हुनि खे जेको आहे रिलीफ ॾियण जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु ईअं आहे। हालत इहा आहे त तव्हां सेंट्रल जी ॻाल्हि कयो था, जॾहिं DFC मुक़ररु न हूंदो त DFC ज़िले जो इंचार्ज हूंदो आहे, उहो हुते सेंटर खोलण जी इजाज़त बिल्कुलु ॾींदो ईअं आहे, उन खां पोइ उहो विज़िट कंदो आहे। ऐं हाणे बारदानो जेकॾहिं अचूं था त बारदाने में त हमेशह ईअं थींदो रहियो आहे। असां केतिरा ई भरा हिन खे रिपोर्ट कयो आहे त बारदानो जेके हक़दार आबादकार हारी न उन्हनि खे ॾियण बजाए पंहिंजे मनपसंद माण्हू खे जेको आहे उन में बि करोड़ रुपया कमाईंदा आहिनि। बारदाने में बि कणिक खे त तव्हां छॾियो, पर बारदाने में बि करोड़ रुपया कमाईंदा आहिनि। सेंटर हिन वक़्तु न खुली सघिया आहिनि त मथां जेके बारिशूं पयूं, असांजो ज़िलो जेकबाबाद तव्हांखे ख़बर आहे त बारिशूं बि पयूं, उन खां पोइ कणिक खे इलाही लॉस थियो, आबादकार हारियुनि खे नुक़सानु थियो आहे। अॻे साल बि को अघु न मुक़ररु थी सघियो सही मुनासिब, आबादकारनि एहतजाज कया, क़ौमी शाहरा ते धरना हया विया, पर उनजो को खड़ते न निकितो। हाणे ओपन मार्केट में 3500 रुपए में जेको नंढा आबादकार आहिनि उहे कणिक ॾियनि पिया, पर अञा ताईं सेंटर न खुलण सबबि मां सम्झां थो वॾो आबादकार बि ईअं ई कंदो। वॾो आबादकार बि उन्हनि जी ज़ख़ीरे अंदोज़नि खे कणिक ॾींदो, उहे वापारी ज़ख़ीरो कनि था। हाणे अटे जी सूरत हाल इहा आहे त अटो जेको आहे सो 6054-5600 रुपयो मण थो विकामिजे, यानी कि लोकल लेवल ते 150 रुपयो 160 रुपयो 140 रुपया अटो आहे। उन में बि कैटेगरी आहे, तव्हांखे सुठे में सुठो चकी वारो अटो वञी 160 रुपए में मिलंदो या 150 रुपए में मिलंदो। बाक़ी ॿियो अटो त अलाए हुन मिटी मिलाइनि था, अलाए छा था कनि, त उहो सफ़ा मानी खाइण लाइक़ ई न आहे। बिल्कुलु त हाणे हुकूमतूं पॉलिसियूं ठाहींदियूं, हुकूमतूं उन पॉलिसियुनि ते अमल कराईंदियूं। हिते त असां वटि वॾो ज़ुल्म आहे, न का हुकूमत जी पॉलिसी अचे थी त उन ते अमल नथो थिए। कामोरो हिते ॾाढो सो गाबे वारी कार आहे, उहो ॾाढो लॻो पियो आहे, उनखे कंहिंजी परवाह न आहे। एंटी करप्शन जे इदारनि में केस दाख़िल थियनि था, पोइ इहे माण्हू कीअं था निकिरी वञनि अदालतुनि मां, वरी कोर्टुनि में अचनि था बि निकिरी था वञनि। त हाणे इन ते हिकिड़ो मैकेनिज़म जोड़णु घुरिजे सरकार खे, जेके करप्ट ऑफिसर आहिनि उन्हनि खे खुराक खाते में मुक़ररु न कयो वञे, हिकिड़े ईमानदार माण्हुनि खे मुक़ररु कयो वञे जेके हिनखे इंसानी ज़िंदगी सां। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। सरकार फ़ैसिला अहिड़ा थी करे त ख़रीदारी सेंटरनि जी तारीख़ मुक़ररु करे थी छॾे, लेकिन हालत इहा आहे त उते ऑफिसर मुक़ररु न आहिनि। हीअ असांजो ज़रे मुल्क आहे, जेकी ज़राअत लहे थी, ज़मीनदार केॾी मुश्किलनि सां हिकिड़ो हारी केॾी महिनत सां करे थो, बरसाती मौसम आहे, किथे माण्हू रखंदा, पर मजमूई तौर ते फ़ैसिला अहिड़ा कनि था, शायदि उहो हारियुनि जे लाइ आहिनि ई न, त पोइ उन्हनि हारियुनि जो ख़्यालु रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे? जंहिंजे करे फ़ैसिला आहिनि, जिन खे हिन जो फ़ाइदो मिलणो आहे, मजमूई तौर ते फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो। दादू मां निज़ाम शेख साहब असां सां गॾु। निज़ाम साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि, दादू में छा सूरत हाल आहे? उते बि को ख़रीदारी सेंटर खुली सघे हा? उते को ऑफिसर मुक़ररु थिया या उते बि कारी वारा कख आहिनि जीअं ॿियनि ज़िलनि जे दोस्तनि ॿुधायो आहे? छा सूरत हाल आहे दादू में? जी बिल्कुलु, दादूअ में बि सूरत हाल साॻी आहे त तव्हांजी ॻाल्हि वांगुरु कारी वारा कख आहिनि। त हिते सेंटर त 7 खोलिया विया आहिनि, पर अञा ऑफिसर मुक़ररु न थी सघिया आहिनि। ठीकु आहे। माज़ीअ में दादू ज़िले में किरोड़नि जी करप्शन थी आहे, कणिक जी हेराफेरी थी आहे, कणिक ख़राब थी वई आहे ग़लति पॉलिसियुनि जे करे। उहे जेके करप्शन में मुलविस अमलदार हुया उन्हनि खे गिरफ़्तारियूं थियूं, सज़ाऊं बि लॻनि थियूं, पर उहे ॿीहर मुक़ररु थी था वञनि। त चेक ऐं बैलेंस कोन्हे। ही फूड खातो माना त जेको सरकार दावा कंदी आहे त ज़राअत जेका आहे रीढ़ जी हॾीअ जी हैसियत थी रखे, उनखे बहितर खां बहितर बनाइण लाइ उनखे आबादगारनि खे हारियुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। सही। पर उनजे उबतड़ अमल थी रहियो आहे। अमल उबतो ईअं थी रहियो आहे त हारी ऐं आबादगार खे सहूलियत त कोन्हे, पर उहे ॿिच महांगा वठे, भाण महांगा वठे, पाणीअ जी शदीद खोट खे मुंहं ॾे, डीज़ल जे ज़रिए फ़सुलु करे,
पर जॾहिं फसल लहनि था त हुननि खे अघ नथा मिलनि। बिल्कुलु ईअं त इहा बदकिस्मती आहे त हिन वक़्तु कणक जा अघ घटि आहिनि ऐं सारियुनि जा अघ घटि हूंदा आहिनि, फुटीअ जा अघ घटि हूंदा आहिनि। जॾहिं बि जंहिं फसल जो जेको मुद हूंदी आहे, मौसम हूंदी आहे त सरकार जे ग़लति पॉलिसियुनि जे करे अघ घटि हूंदा आहिनि, पर उहे फसल जॾहिं आबादगार ऐं हारी मजबूरीअ मां विकिणी छॾींदा आहिनि, बासर वापारियुनि जे हवाले थी वेंदा आहिनि, कारखाननि जे हवाले थी वेंदा आहिनि, त पोइ वरी उन्हनि जा अघ वधी वेंदा आहिनि। बिल्कुलु ईअं त इहा अफ़सोसनाक सूरत हाल आहे त हारियुनि ऐं आबादगारनि जे उमेदुनि ते पाणी फेरजी थो वञे। हुननि जी आबादीअ ते उमेदूं हूंदियूं आहिनि त बचनि जूं शादियूं कराईंदासीं, ख़ुशियूं कंदासीं, पंहिंजा जेके घर ठाराईंदासीं, पर उहे सॼियूं उमेदूं हुननि जूं माना त पाणी फेरजी थो वञे त फसलनि जा अघ नथा मिलनि। ऐं हिन वक़्तु DFC दादू मंसूर अहमद मीराणी मुक़ररु थियो आहे। हुन सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे त हुनजो चवणु आहे त 17,000 जेके आहिनि एकड़ ते जेके हारी कार्ड ॾिना विया आहिनि, त उनजी 5 लख कणक जूं बोरियूं ख़रीदारी थींदी जेका बैंक जे मार्फत। त उहो दादू ख़ुदाबाद जोही सीता कैनशा राधण ऐं फुलजी में उहे सेंटर त खोलिया विया आहिनि, पर उते ऑफिसर को मुक़ररु न थियो आहे, ठीकु जंहिंजे आहे करे अञा हिकु बोरी बि कणक जी ख़रीद न थी सघी आहे। कणक जी ख़रीदारी जून 30 जून ताईं आख़िरी तारीख़ूं आहिनि। त इन सूरताल में लॻे थो त ही टारगेट मुकमल न थी सघंदा ऐं माण्हुनि खे अञा ताईं इहा मुकमल ॼाण बि न मिली सघी आहे त ही बारदानो नथो मिले। त पाण बारदानो इंतिज़ामिया चए थी, फूड इंतिज़ामिया, त बारदानो पाण आबादगार हारी पाण वठंदो ऐं उन जी जेको बिल में हुननि खे अदायगी कंदा। त हीअं मुंझल सूरत ही हाल ॾिसो आहे। उन ग़रीब माण्हू जे लाइ ही उन ग़रीब आबादगार जे लाइ नओं वरी ॾचो आहे जेको माण्हू पहिरियां भाण व्याज ते खणे, ॿिज व्याज ते खणे, मुख़्तलिफ़ तेल व्याज ते खणे, उहो वरी हाणे कणक लहण खां पहिरियां वरी कंहिंखां उधारा पैसा वठे त वरी ॿोरियूं ख़रीद करे पोइ सरकार खे ॾे, सरकार जा पैसा जॾहिं मिलनि सो मिलनि। कहिड़ो माना किथां वेही करे फ़ैसिला कनि था, कहिड़ो हारी आहे हिकिड़ो आबादगार तमामु परेशान नज़र अची रहिया आहिनि हिन वक़्तु। उन्हनि जे मथे ते हथ आहिनि त हिकिड़ो त अघ घटि आहिनि ऐं ॿियो ख़रीदारी सेंटर न खुली सघिया आहिनि, जंहिंजे करे 20 खां 25-30 सैकड़ो ताईं जेको हारी आबादगार कणक जेके आहिनि उहे वापारियुनि खे मजबूरन ॾेई चुका आहिनि, विकिणी ईअं चुका आहिनि घटि अघ बिल्कुलु ते। ईअं ऐं उहा साॻी कणक जेका आहे बासर वापारी कारखानेदार वधीक अघ ते सरकार खे ॾींदा। त ही अफ़सोसनाक सूरत हाल आहे। दादू जोही बिल्कुलु मेड़ ईअं खैरपुर नाथन शाह दादू ज़िले जे चइनी तहलकनि में नंढनि वॾनि शहरनि में साॻी सूरत हाल आहे त हारी आबादगार सख़्तु परेशानी खे मोड़े थो ऐं हिन वक़्तु कणक जा जेके अघ घटि आहिनि ऐं अॻिते हली सूरत हाल इहा थींदी त अटो महांगो थींदो ऐं इन सॼी माना त महांगाई जो भार आम पोरियत मिसकीन माण्हुनि जे कुल्हनि ते भार पवंदो त अटे जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे वधी वेंदियूं। ऐं जेको हारी आबादगार कणक उपाए थो, ॾींहं राति महिनत करे थो, उनखे पाणी ॾिए थो, उनमें आंधी मांझी ऐं जेको आहे बरसातुनि में सख़्तु सर्दीअ में सख़्तु गर्मीअ में हू महिनत कनि था, महिनत कश जेके फसलूं उपाइनि था, पर उहे अॻिते हली सूरत हाल इहा थींदी त उहे 3 वेला मानी खाइण लाइ परेशान आहिनि। उन्हनि खे 2 वेला मानी पेट भरे नथा खाई सघनि। एतिरी महांगाई जो जिन आहे उहो बिल्कुलु ईअं बेकाबू आहे थी वियो आहे। ठीकु आहे महांगाई जो ईअं तूफ़ान आहे, चो तरफ़ पोरियत लॾो, आम माण्हू हाणे विचोलो तबिको बि सख़्तु परेशान आहे। ख़ुदि सरकारी मामला ख़ुदि परेशान आहे त हू बचा कीअं पालनि, बिल्कुलु ईअं तइलीम उन्हनि खे कीअं ॾियारनि, पेट कीअं पालनि, बीमारियुनि जा ख़र्च किथां बर्दाश्त कनि। त फसल जेको आख़िरी सहारो हूंदो आहे माण्हुनि जो, जिन खे नौकरियूं बि नथियूं मिलनि सालनि खां, उहे परेशान आहिनि। त उहे फसलनि ते उन्हनि जो सॼो गुज़र सफ़र हूंदो आहे बचनि जो, उहे सख़्तु परेशान आहिनि। बिल्कुलु ईअं आहे। निज़ाम साहिबु तव्हां सां गॾु ई रहो। बिल्कुलु सूरत हाल इहा तव्हां सुठो तजियो कयो आहे, सुठी जेका ॼाण ॾिनी त उनमें इहो आहे त हीउ सॼो जेको फ़ैसिलो आहे शायदि कयो ई उन्हनि जेको आहे त बासर जेके वापारी आहिनि उन्हनि जे लाइ फ़ैसिलो थियल आहे। अगरि हारियुनि जे लाइ हुजे हा त हारियुनि खे रिलीफ ॾिनो वञे हा, अॻुवाट जेको ऑफिसर मुक़ररु कया वञनि हा, सेंटर खुली सघनि हा। मजमूई तौर ते हीअ जेके 10 लख मैट्रिक टन आहे उनजो जेको मुनाफ़ो आहे मजमूई तौर ते अमलदारनि, सरकार जे माण्हुनि ऐं उन्हनि वापारियुनि खे ई मिलणु वञे पियो। हिन टाइम ताईं मजमूई तौरु जिन दोस्तनि सॼे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां ज़िक्र कयो आहे त ज़मीनदार खे हिन टाइम ताईं इहो पाण चई सघूं था त कोई टके जो फ़ाइदो बि न मिली सघियो आहे। कशमोर ज़िलो आहे, कंदकोट जा रिपोर्टर आहिनि रशीद सुमरो साहिबु, उहे असां सां गॾु आहिनि। रशीद साहिबु, छा सूरत हाल आहे? कशमोर ज़िले अंदरि ख़रीदारी सेंटर खुली सघिया आहिनि, उते अमलदार मुक़ररु थिया आहिनि,
उते छा सूरत हाल आहे, थोरो आगाह कजो। सुभान साहब, असल में कश्मीर डिस्ट्रिक्ट जेकी आहे उहा सिंध जो आख़िरी ज़िलो आहे, उअं ई कश्मीर डिस्ट्रिक्ट खे पुठिते रखियो वियो आहे। कंदकोट डिस्ट्रिक्ट में फूड ऑफिसर त मुक़ररु कयो वियो आहे, लेकिन फूड इंस्पेक्टर जेके आहिनि उहे मुक़ररु न थी सघिया आहिनि, ना ई सेंटर जेके आहिनि उहे क़ाइमु थी सघिया आहिनि। अगरि ॻाल्हि कजे कणिक जी, त सरकार पारां 3500 रुपया कणिक जो फी मण जेको अघु आहे उहो मुक़ररु कयो आहे, जॾहिं त हिन वक़्तु मार्केट में जेको रेट हली रहियो आहे, जेके वापारी ख़रीद करे रहिया आहिनि उहे 3400 रुपया फी मण ते उहे ख़रीद करे रहिया आहिनि। जॾहिं त 3400 रुपए जॾहिं आम हारी खे या आम माण्हू खे जॾहिं उहो रेट मिली रहियो आहे, त उहो सरकार जो इंतज़ारु न कंदो, छो त रेट में एॾो डिफरेंस न आहे। अगरि सरकार खे उहे कणिक ॾियनि बि था त उनखां पोइ उन्हनि जे बिलनि जो वॾो मसइलो हूंदो आहे, काफ़ी टाइम खां पोइ बिल मिलंदा आहिनि उनखे, ऐं काफ़ी जेके हारी आबादकार ग़रीब आहिनि, जेके कर्ज़ी हूंदा आहिनि, उनजो कमु इहो हूंदो आहे त उहो कणिक पंहिंजी जेकी आहे विकिणी करे उन्हनि खे पैसा ॾियणा हूंदा आहिनि। हाणे अञा ताईं जॾहिं सेंटर बि न खुलिया आहिनि, अक्सर त ईअं हूंदो आहे, तय थियल हूंदो आहे, जिन खां भाण ऐं ॿिज व्याज ते खणंदा आहिनि उन्हनि सां फिक्स हूंदो आहे कणिक जी फसल लहंदी त असां ॾे मोकिलींदो। उहो त घणनि नंढनि ज़मीनदारनि जो त इहो फिक्स थियल हूंदो आहे, इन ई त शर्त ते उन्हनि खे व्याज जा पैसा उहो जेको वापारी आहे उहो ॾींदो आहे। जी बिल्कुलु ईअं ई आहे, उहो उन सां मुक़ररु कंदा आहिनि त जेकी कणिक थींदी, जेकी फसल थींदी, तव्हांखे असांखे ॾियणी पवंदी। ऐं हुकूमत ऐलान कयो 1 तारीख़ खां ख़रीदारी जो कणिक जो, लेकिन हिन महिल ताईं फूड सेंटर क़ाइमु न थी सघिया आहिनि, फूड इंस्पेक्टर क़ाइमु न थी सघिया आहिनि, जेके कणिक जेकी पोएं साल जी बि उहा तक़रीबन जेके आहे त उहा ख़राबु थी चुकी आहे। ऐं काफ़ी भेरा हिते छापा आया आहिनि, जेके फूड इंस्पेक्टर उन्हनि कणिक जेकी आहे हितां जेको आहे त विकिरो कई आहे, लखे बोरियूं जेके आहिनि हितां ग़ाइबु थियल आहिनि, लेकिन उनखां बावजूद बि को अमली कार्रवाई जेकी आहे नज़र न आई आहे। जॾहिं त सरकार कणिक ख़रीद त कंदी आहे, लेकिन उन्हनि जो अवाम खे को रिलीफ न मिलंदो। हाणे ॾिसो 3 साल जेकी कणिक ख़रीद कई वई हुई, उहा कणिक गोदाम में पए पए ख़राबु थी वई, लेकिन हुकूमत जेको आहे अवाम खे को रिलीफ न ॾिनो। हिन वक़्तु बि अटो जेको आहे उहो 6000 में फी मण जेको आहे उहो विकिरो थी रहियो आहे। अगरि हुकूमत या कणिक ख़रीद करे थी त उनजो अवाम खे कुझु न कुझु रिलीफ मिलणु खपे। आबादगार ऐं हारियुनि खे त घुटियो वञे थो, उन्हनि खे महांगो बीज ॾिनो वञे थो, महांगो भाण, महांगो यूरिया ॾिनी वञे थी, पर उन खां कणिक सस्ती ख़रीद कई पई वञे। हाणे 3500 रुपया अघु जेको मुक़ररु कयो आहे, इन्हनि में हारियुनि जा ख़र्च बि कोन पूरा था थियनि। ऐं ॿियो जेको हुकूमत ऐलान कयो आहे सेंटर खोलण जो, लेकिन हिन महिल ताईं को सेंटर खुली न सघिया आहिनि, त जेके हारी आहिनि आबादकार आहिनि उन्हनि खे कहिड़ो रिलीफ मिलंदो। ऐं हुकूमत ऐलान कयो आहे त हारी कार्ड ज़रिए असां जेकी कणिक आहे उहा ख़रीद कंदासीं, पर हारी कार्ड ज़मींदारनि खे मिलियो आहे, हारियुनि खे न मिलियो आहे। नालो हारी कार्ड जो आहे, छो त हारी जेको आहे नंढो जेको आहे त उहो उन वटि एतिरी ज़मीन ई न आहे जो उहो हारी कार्ड वठी सघे। इन मां इहो आहे त जेके हितां जा ज़मींदार आहिनि उहे उन मां फ़ाइदो वठंदा, ऐं वापारी जेके आहिनि उहे फ़ाइदो वठंदा। फूड वारा अमलदार जेके आहिनि उहे वापारियुनि खां कणिक कसी कणिक ख़रीद करे या ख़राबु कणिक ख़रीद करे 3500 में उहो रखी करे उहो हुकूमत खे नुक़सानु थींदो, मुल्क खे नुक़सानु थींदो, पर अवाम खे कोई रिलीफ न मिली सघे। ठीकु आहे, रशीद साहब तव्हां गॾु हुजो। अच्छा लतीफ़ साहब, मां तव्हां ॾींदुसि हारी कार्ड जंहिंजी दावा कई थी वञे त भई हारी कार्ड ॾिनो वियो आहे जेको हारियुनि खे, उनमें केतिरी शफ़ाफ़ियत रही आहे? घोटकी ज़िले मुंहिंजी विरासत में छा तरीक़ेकार रखियो वियो, कहिड़े क़िस्म जे ज़मींदारनि खे शामिलु कयो? छा सम्झो था उते बि पंहिंजी नवाज़ी वारो कमु रहियो आहे, या उते रियल जेके नंढे क्लास जा ज़मींदार हुआ उन्हनि खे ई उहो कार्ड जारी कया विया आहिनि? बिल्कुलु घोटकी ज़िले में पंहिंजा निवाज़ी वारो ई कमु थियो। इन्हनि पंहिंजो बे फार्म जीअं चयो 7 फार्म इहे वठी वरी एग्रीकल्चर में वञी भॼी डुकी कागज़ पूरा करे एग्रीकल्चर खे ॾिनो। उन्हनि वरी रेवेन्यू खाते ॾे हिकिड़ी ऐप मोकिली त इन ते तव्हां तस्दीक करे ॾियो। हाणे उहा जेका तस्दीक थी उहा अहिड़नि माण्हुनि जी बि थी जंहिं वटि ज़मीन आहे कोन, हारी कार्ड खणी वधा आहिनि, ऐं अहिड़नि माण्हुनि जी बि थी जेके वॾा अमीर माण्हू आहिनि, 1000 एकड़ ज़मीन अथनि, उन्हनि वटि हारी कार्ड आहिनि, सही तरीक़े सां कार्ड न ॾिना विया आहिनि, उन में बि करप्शन कई वई आहे। अॼु बि केतिरा ई माण्हू आहिनि जिन खे कार्ड न मिलिया आहिनि ऐं खाद जा पैसा बि न मिलिया आहिनि। बजाए खाद सस्ती करण जे उन्हनि खे पिनण ते मजबूर कयो पियो वञे त तव्हांखे पैसा ॾियूं था, खाद ख़रीद कयो, लेकिन सस्ती नथा करे सघूं। ख़बर न आहे कहिड़ी पॉलिसी आहे गवर्नमेंट जी, कीअं पॉलिसी ठाहींदा आहिनि, उन में को आबादगार त हूंदो ई कोन्हे। उहे माण्हू वेठा हूंदा आहिनि जिन खे इहा ई ख़बर न आहे त कणिक केतिरी लहंदी, कीअं लहंदी, पोखाई कीअं थींदी आहे, या उनखे पाणी कीअं ॾिबो आहे, पाणी जो बहिरान हूंदो आहे, हारी जी हालत कहिड़ी हूंदी आहे, आबादगार कीअं
तकलीफ़ुनि मां गुज़रंदो उहा उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे। बिल्कुलु उन्हनि खे हर शइ फ्री मिले थी, उहे पॉलिसियूं ठाहिनि था। ठीकु आहे, उहे पॉलिसियूं अहिड़ियूं ठाहींदा उहे बिज़नेसमैन लाइ हूंदियूं या उन्हनि जे पंहिंजे फ़ाइदे में। बिल्कुलु ईअं आहे। ठीकु आहे। अच्छा परवेज़ साहब, तव्हां ॾिसो जैकाबाद ज़िले अंदरि इहो साॻियो ई तव्हां खां बि सुवालु आहे त उते हारी कार्ड जी जेका विरासत थी आहे उनमें का शफ़ाफ़ियत आहे? वाक़ई रियल जेके नंढे क्लास जा ज़मीनदार हुया 25 एकड़नि वारा उन्हनि खे कार्ड ॾिना विया आहिनि, या उते जेके जीअं सियासी बुनियादनि ते नौकरियूं पंहिंजनि माण्हुनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि, हीअ कार्डनि में बि अहिड़े ई क़िस्म जे माण्हुनि खे नवाज़ियो वियो आहे? परवेज़ साहब मुंहिंजो आवाज़ु अचे पियो तव्हांखे साईं? ठीकु आहे, नेटवर्क जो इशू आहे शायदि परवेज़ साहिब ते मुंहिंजो आवाज़ु न पियो पहुचे। निज़ाम साहब, तव्हां ॾिसो दादू में छा सूरत आहे, कहिड़ी मालूमात आहे तव्हां वटि? उते केतिरी शफ़ाफ़ियत रही आहे कार्ड जी विरासत में? रियल जेके हक़दार आहिनि उन्हनि खे कार्ड मिलिया आहिनि या पंहिंजी नवाज़ी भोतारनि जी जेके पर्ची ते उहो ज़मीनदार जेको हारी वारो कार्ड आहे उहो बि ॾिनो वियो आहे? आम माण्हू अॼु बि उन हारी कार्ड जे नाले ते इंतज़ार में हुजे पर फ़ाइदो उन्हनि माण्हुनि खे मिले जेके पहिरियां ई टेकियल पार्टियूं हुजनि, जंहिं वटि ठीकु ठाक ज़मीन हुजे। छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, जीअं वारदान जी विरासत थींदी आहे त हिन हारी कार्ड में बि अक्सर ईअं थियो आहे त जेके बासर माण्हू सिफारशी सियासी माण्हू हुया उन्हनि जी रसाई जिन जी हुई रेवेन्यू खाते में या एग्रीकल्चर खाते में, त उन्हनि जूं फ़ोनूं हलनि पियूं। हारी कार्ड बि अक्सर शिकायतूं इहे आयूं आहिनि त जेके केतिरा ई न सवनि में पर हज़ारनि जे तादाद में माण्हू हारी कार्ड मिलण खां महरूम रहिजी विया आहिनि। जिन ग़रीबनि खे ॿिज भाण जा पैसा मिलणा हुया उहे केतिरा ई माण्हू शिकायतूं कंदे दादू में नज़र अचनि था त अची विया आहियूं। ऐं अहिड़े माण्हुनि खे कार्ड मिलिया आहिनि जेके अॻे माण्हू आहिनि उन्हनि खे कार्ड आहिनि। त हिते एग्रीकल्चर खाते जी ऐं रेवेन्यू खाते जी पत वाखी थी पई आहे त जेको ऑनलाइन सिस्टम ॿुधाइनि पिया त असां करप्शन खे ख़तमु था कयूं या शफ़ाफ़ियत था कयूं, पर इहो सिर्फ़ु ॻाल्हियूं नालनि ताईं महदूद आहिनि। इहे सिर्फ़ु दावा ताईं महदूद आहिनि। अमली जेको कमु आहे, ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि, उहे उनजे उबतड़ आहिनि त दादूअ में हज़ारनि जे तादाद में माण्हू हारी कार्ड मिलण खां महरूम आहिनि। हिन वक़्तु 17,000 माण्हुनि खे जेको हारी कार्ड मिलिया आहिनि त इहे सम्झो त 50 सैकड़ो मिलिया आहिनि, छो त 5 लख बोरियूं हींअर ख़रीद करणियूं आहिनि, दादू ज़िले जो टारगेट आहे। पर माज़ीअ जी मां तव्हांखे तारीख़ ॿुधायां त दादू में 9 खां 10 लख बोरियूं टारगेट हूंदो हो बोरियुनि जे कणिक जे ख़रीदारी जो, त उहो वञी 5 लख ते पहुतो आहे। त इन मां अंदाज़ो लॻायो त 50 सैकड़ो माण्हू हारी कार्ड मिलण खां महरूम रहिजी विया आहिनि। छो त आम जेके ग़रीब मिसकीन हारी आहिनि उन्हनि जी रेवेन्यू में एग्रीकल्चर में पहुच न हुई। जेके रुलंदा पियो त कागज़ खयो, कागज़नि जो ही कागज़ खणी अचो, वरी ही कागज़ खुटल आहे, ईअं ई माना त माण्हुनि खे रुलायो पियो वियो, परेशान कयो पियो वियो। पर जेके असर रसूख़ वारा माण्हू हुया जंहिंजे फ़ोनूं कमु कनि पियूं उन्हनि जा त थी विया, बाक़ी हज़ारनि जे तादाद में माण्हू हिन वक़्तु बि हारी कार्ड खां महरूम रहिजी विया आहिनि, उहे परेशान आहिनि। त महांगाई जे हिन तूफ़ान में हू हिन वक़्तु सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। त असां ॿिज वरिता, भाण वरिता, डीज़ल जा ख़र्च कया ऐं फसलनि खे जेको दवाऊं ॾिनियूं, त हिन वक़्तु अघ बि घटि आहिनि त उन्हनि खे बचत घटि थी आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। त हारी कार्ड में शफ़ाफ़ियत जेका असांखे नज़र नथी अचे। ठीकु आहे, कार्ड में जेका शफ़ाफ़ियत आहे हारी कार्ड में दादू ज़िले अंदरि बि उहा शफ़ाफ़ियत नज़र नथी अचे। उते बि मनपसंदि माण्हू खे ॾिना विया, उहे ग़रीब माण्हू जिन जा जेके हक़दार हुया उन्हनि खे उहो हक़ न मिली सघियो आहे। परवेज़ साहब, तव्हां खां मां पहिरियां सवाल करण जी कोशिशि कई, छा नेटवर्क जो इशू हुयो? जैकाबाद में छा सूरत हाल आहे? जेके ॿिज भाण जी दावाऊं आहिनि, रियल जेको नंढो ज़मीनदार आहे, जेको हक़दार आहे, उनखे उहो ॿिज भाण मिली सघियो आहे या उते बि पंहिंजी नवाज़ी वारो कमु थियो आहे? 5 ई माण्हुनि खे उहे कार्ड जारी कराया विया आहिनि। ऑफिसर जीअं कंदा आहिनि अक्सर वक़्तनि ते त ₹2 कंहिंखां वरिता ऐं उनजो नालो शामिलु करे छॾियो, असल हक़दार खे साइड करे छॾियो। जैकाबाद जे हारी कार्ड जे हवाले सां ॿुधाइजो छा सूरत हाल आहे उते? जी साईं, हिते हारी कार्ड सां वॾी बेवाजिबी थी आहे। जेके नंढा आबादगार हारी आहिनि उन्हनि सां वॾी बेवाजिबी थियल आहे। हारी कार्ड हिते जेके ॾिसो न मुक़ररु ऑफिसर केरु था कराइनि, जेके हुकूमत में वेठा आहिनि, MPAs, MNAs, ख़सूसन MNAs जे थ्रू जेके ऑफिसर मुक़ररु थींदा, त ज़ाहिर आहे उन्हनि जा मुक़ररु थियल ऑफिसर उन्हनि जी जेकी मनपसंदि माण्हू हूंदा, उन्हनि जे जेके वेझड़ में हूंदा, जेके हुकूमती धुर सां जा वोटर्स हूंदा, पर उन में बि हल चलो तव्हां ईअं ई खणी कयो, तव्हां उन में त वॾे ज़मीनदार खे छो था ॾियो? उन में त नंढे ज़मीनदार उहे ग़रीब वोटर बि त हिन जा थी सघंदा, जेके रियल हक़दार हूंदा, इन्हनि जा ई वोटर हूंदा, उन्हनि खे खणी ॾियो। ग़रीब आहे, तव्हां चूंडजी आया आहियो, तव्हां हितां लख लख 1.5 वोट खणी करे एवाननि में वञी पहुचो था, त तव्हां
उन ग़रीब खे त ॾियो। बिल्कुलु हाणे हिकु जेके यूसी नावड़ा आहे सॼी तबाह लॻी पई आहे, बकापुरा यूसी उते सॼी तबाही आई आहे, बरसातुनि ॿोॾुनि हिते अहिड़ी तबाही आंदी आहे, आबादगार ॾिसियल आहे वीचारो ग़रीब आहे। हुकूमत जेकी दावा कई त हारी कार्ड ॾेई आबादगार खे हारी खे थोरो सहारो ॾींदासीं, हिते त हुनजो उबतड़ थियो आहे सॼो कम ई। जेकबाबाद ज़िले जे अंदरि त जेके मुख़्तियारकार मुक़ररु थियल हुआ, जेके एग्रीकल्चर ऑफिसर मुक़ररु थियल हुआ, उन्हनि का बि उन्हनि शफ़ाफ़ियत सां कार्ड जी तक़सीम न कई आहे, विरासत न कई आहे। उनमें करोड़ रुपयनि जी करप्शन थी आहे ऐं उहे पंहिंजे मनपसंद जेके वॾा ज़मींदार जेके हुकूमती धुर सां लॻापियल आहिनि उन्हनि खे ॾिनो वियो। जेको ग़रीब तबिके जो हारी ऐं आबादगार आहे उनखे किथे बि हारी कार्ड न मिलियो आहे। मां सम्झां थो मुंहिंजे जेकी इल्म जी ॻाल्हि आहे त 10% बि मुश्किल सां उन्हनि ग़रीबनि ताईं हारी कार्ड पहुतो आहे। ठीकु आहे, जेकाबाद में बिल्कुलु ईअं आहे। ठीकु आहे परवेज़ साहब, जेकाबाद में 10% बि जेके रियल माण्हू आहिनि उन्हनि ताईं कार्ड पहुतो हूंदो, बाक़ी मजमूई तौर ते माण्हू रहिजी विया आहिनि, मनपसंद माण्हू सिफारिशी माण्हुनि खे उहे कार्ड जारी थिया आहिनि। कश्मीर जी छा सूरत हाल आहे रशीद भाउ, ॿुधाइजो त कश्मीर अंदरि छा सूरत हाल रही, कश्मीर में रियल माण्हुनि खे उहे हारी कार्ड मिलिया आहिनि, केतिरनि माण्हुनि खे कार्ड मिली सघिया आहिनि, ॿुधाइजो। कश्मीर डिस्ट्रिक्ट जी अगरि ॻाल्हि कजे त हिते जेको ई कमु थींदो आहे, भले नंढे पैमाने ते बि हुजे, का बि विरासत हुजे, उहो सिफारिश कल्चर खां सवाइ नथो थी सघे। या त वॾेरे जी कंहिं ज़मीदार जी या कंहिं MPMNA जी सिफारिश हुजे त उनखे मिली सघे थो, या त वरी ॿी सूरत में जेको रिश्वत ॾिए थो उनखे मिली सघे थो। हारी कार्ड कश्मीर डिस्ट्रिक्ट में कई आम ग़रीब मिसकिन हारी खे 10% मिलियो हूंदो त वॾी ॻाल्हि आहे, न त जेके ज़िमेदार आहिनि उन्हनि खे मिलियो आहे, या त रेवेन्यू खातो जेको आहे त रिश्वत वठी 20,000 रुपया फी कार्ड ते वठी करे भले उन्हनि जी ज़मीन न आहे बि उन्हनि खे कार्ड अलाट कया आहिनि। अहिड़ी सूरत आहे कश्मीर डिस्ट्रिक्ट में। आम जेको ग़रीब हारी आहे उहो परेशान आहे, उनखे कार्ड न मिली सघिया आहिनि। बाक़ी जेके असर रसूख़ रखनि था या जेके रिश्वत ॾियनि था उन्हनि खे हारी कार्ड जारी। ठीकु आहे, वॾी महिरबानी रशीद सुमरो साहब तव्हांजी, जेको आहे सही चांडियो साहब तव्हांजी महिरबानी, निज़ाम शेख साहब तव्हांजी महिरबानी, परवेज़ अबड़ो साहब तव्हांजी महिरबानी, लतीफ़ लेगारी साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, त असांजे साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। मजमूई तौर ते जेको हारी कार्ड आहे उन में बि शफ़ाफ़ियत ते केतिरा सवाल उथनि था, मनपसंद पर्ची सिफारिश रिश्वत एवज़ उहे जेके कार्ड आहिनि उहे जारी थी सघिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हीउ जेको ऐलान कयो वियो त ग़रीब जेको हारी आहे, ज़मींदार आहे, उनखां सरकारी अघ ते कणक ख़रीद कई वेंदी, हिन टाइम ताईं उन ऐलान खे जेतोणीकि उहो ऐलान देरि सां ई कयो वियो पर उनखे 7 ॾींहं गुज़री विया आहिनि। ऐलान कयो वियो आहे, तारीख़ ॾिनी वई आहे, लेकिन जेके अमलदार आहिनि उहे मुकमर न थी सघिया आहिनि। हिकु ॿोरी बि कणक जी जेका ख़रीद न थी सघी आहे सरकारी सतह ते। आम जेको ज़मींदार आहे, आम हारी आहे, मार्केट में पंहिंजी कणक ख़रीद करे पियो। लॻे ईअं थो त हीउ जेको फ़ैसिलो आहे सरकार जो उन्हनि ई बाअसर जेके वापारी आहिनि उन्हनि जे लाइ कयो वियो आहे। हीउ जेको मजमूई तौरु हिन टाइम ताईं नज़र जेको अचे पियो त ज़मींदार खे हिन मां को फ़ाइदो मिलंदे नज़र न पियो अचे। लामाला अॻिते हली करे हिन जो जेको फ़ाइदो आहे उहो आम जेको वॾो वापारी आहे, जेको इन्वेस्टर आहे, उनखे ई फ़ाइदो थींदो ऐं उन सां गॾु उहे ऑफिसर ई हिन मां फ़ैज़याब थींदा जेके अक्सर वक़्तनि ते थींदा रहनि था। अॼु प्रोग्राम ॾींदा, सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी। तेसिताईं